अस्सलाम वालेकुम। अॼु आहे जुमे जो ॾींहुं 28 अगस्त। हर जुमे ते मां लाइव ईंदी आहियां जुमे जी नमाज़ खां पोइ 3 बजे। सो हिन महिल बारिशुनि जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे ऐं शुक्र आहे अलाह जो त लाइट आहे, इंटरनेट बिल्कुलु बि नथो हले। इन लाइ मां लाइव अॼु न अची सघी आहियां, पर मां सोचियो त ॾींहुं ज़ाया न कजे ऐं बहितर आहे त मां कुझु रिकॉर्ड करे ऐं पोइ उहा वीडियो मां अपलोड कंदमि जॾहिं इंटरनेट जेको आहे कनेक्शन सही थींदो। बाक़ी रहियो सवाल त जीअं तव्हां लाइव चैटिंग में शामिलु थींदा हो, कमेंट्स कंदा हो, उहो पॉसिबल न आहे, त का ॻाल्हि न आहे। तव्हां हीअ वीडियो जंहिं महिल ॾिसो त तव्हां उन महिल बि कमेंट्स करे सघो था, कुझु चवणु चाहियो, पुछणु चाहियो। मां बिल्कुलु तव्हांजे सवालनि जा, तव्हांजे ॻाल्हियुनि जा जवाबु ॾींदसि। तव्हांजे कंहिं बि कमेंट खे मां पूरो रिस्पॉन्स ॾींदसि। ठीकु आहे। सो सभिनी खां पहिरियों त अॼु आहे 28 अगस्त सां गॾु 8 मुहर्रम बि आहे। मुहर्रम जो महीनो आहे। ॾिसो, मां पर्सनली न शिया आहियां न सुन्नी आहियां। मां हिकिड़ो सिधो साधो मुस्लमान आहियां जंहिंजो यकीन ईमान अलाह रसूल ऐं क़ुर में आहे। अहल बैत सां असांजी मुहबत आहे, अक़ीदत आहे, एतिराम आहे, नबी जी आल आहे। तंहिंजे करे असांजे लाइ ज़रूरी आहे त असां बसि छा चइजे, चई नथो सघिजे कुझु। इन करे मां अॼु शाह जे रिसाले मां जेके बैत एक्सप्लेन करण जे लाइ कढिया आहिनि त उहे कढिया आहिनि सुर केॾारो। सुर केॾारे में जेके बैत आहिनि उहे करबला जे वाक़िए जे बारे में आहिनि। ठीकु आहे। सो यानी इन मौज़ूअ ते ज़ुबान खोलणु को आसान कमु न आहे। बहरहाल जेका मुंहिंजी हैसियत आहे, जेका मुंहिंजे ज़हन जी जेतिरी बि वुसत आहे, उन मुताबिक़ सुर केॾारो हिकिड़ो बैत सिलेक्ट कयो अथमि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब फरमाइनि था त मुहर्रम मोटी आया तां न इमाम, मदीने जा ॼाम मौला मूंखे मेड़ीअ। त मुहर्रम त मोटी थो अचे न हर साल, पर इमाम त नथा मोटनि, उहे त वियासीं विया। ठीकु आहे। सो दुआ थो घुरे त इहे जेके मदीने जा ॼाम हुया, जेके मदीने जा शख़्सियतूं हुयूं, मदीने जा जेके मीर हुया, उन्हनि सां मौला मूंखे मिलाइजांइ। ठीकु आहे। सो इहा हिकिड़ी जेका आहे दुआ आहे। ऐं उन खां अलावा अॻियां हिकिड़ो बैत आहे। यकीन कयो, मुंहिंजी दिलि जेका आहे न ॼण अजीब तरह सां धड़के थी। कामिल करबला में आया जुंग जवान, धरती धुबी लर्ज़ी थरथिलिया आसमान, करह हुई कान हो नज़ारो नींहं जो। उफ़, तव्हां ॾिसो त कामिल चए थो क़ाबिल लाइक़ ज़बरदस्त जेके सूर्य हुया उहे जुंग जवान करबला जे मैदान में आया। धरती धुबी लर्ज़ी थरथिलिया आसमान, ज़मीन लुॾी वई, ॾकी वई, आसमाननि में थरथिलो पइजी वियो। ठीकु आहे। करह हुई कान हो नज़ारो नींहं जो। चए थो इहा का मामूली जंग त न हुई, इहा मामूली जंग न हुई। इहो नींहं जो नज़ारो, इहो मोहबत जो हिकिड़ो अजीब दास्तान हो, जेको हिकिड़े हस्तीअ पंहिंजो पूरो ख़ानदान, पंहिंजा पूरा साथी, उहा कहिड़ी मोहबत हुई जंहिंमें उहे सभु जेके आहिनि क़ुर्बान करे छॾिया। इहो त कोई इलाही मोहबत जो को करिश्मो हुयो, इहा का आम जंग न हुई। हिकिड़ो ॿियो बैत आहे। दोस्त कुहाए दादला मुहब माराए, ख़ासनि ख़लीलनि खे सख़्तियूं सहाए, अल्लाह समद बेनियाज़ सा करे जा चाहे, इन्ही मंझि आहे का उन्ही ॻाल्हि इसरार जी। त शाह साईं चए थो त धणी जेको आहे रब्बुल आलमीन हमेशह पंहिंजे प्यारनि ते सख़्तियूं ऐं आज़माइशूं आणींदो आहे। पंहिंजा दिलबर दादला दोस्त, पंहिंजा महबूब माराए थो, तकलीफ़ ॾियारे थो, उन्हनि खे आज़माइश में विझे थो, पंहिंजे ख़ासि दोस्तनि खे सख़्तियूं सहाए थो। चए थो अलाह बेपरवाह आहे, अलाह बेनियाज़ आहे, उहो ई कंदो आहे जेको हू चाहींदो आहे। जेका ॻाल्हि उनखे वणंदी आहे उहा ॻाल्हि उनखे करणी हूंदी आहे, पोइ चाहे उन में उन्हनि जे लाडलनि खे के तकलीफ़ूं के सख़्तियूं छो न अची वञनि। सो चए थो त इन ई मंझि आहे का उन्ही ॻाल्हि इसरार जी। पंहिंजे प्यारनि खे, पंहिंजे पसंदीदा माण्हुनि खे, पंहिंजे दिलबरनि खे एॾी अज़ियत, एॾी तकलीफ़ में अलाह छो थो विझे। छो त उन में का राज़ जी ॻाल्हि आहे जेका असांजे आम माण्हुनि जे सम्झ खां ॿाहिरि आहे। नबी जी आल औलाद, अलाह साईं जे महबूब जा बच्चा,
उन्हनि सां अहिड़ो अंजाम, अहिड़ो छो हालात पेश आया उन्हनि सां, उन्हनि खे अहिड़ो एॾियूं सख़्तियूं, एॾियूं तकलीफ़ूं छो आयूं, त इहा असांजी सम्झ खां त ॻाल्हि ॿाहिरि आहे। इन में का राज़ जी ॻाल्हि आहे जेको रब पाण ॼाणे थो, असांखे उन बारे में का ख़बर न आहे, इहो वॾो राज़ आहे। सो इहे कुझु बैत हुया जेके पंहिंजी सम्झ जे मुताबिक़ सुर केॾारो मां मूं पढ़िया ऐं कुझु एक्सप्लेन करण जी कोशिशि कई। असां इन्हनि हस्तियुनि खे कंहिं फ़िरके सां ॿधी नथा सघूं, कंहिं फ़िरके सां पाबंद नथा करे सघूं। हर मुस्लमान जे दिलि में, बल्कि ग़ैर मुस्लमाननि जे दिलि में बि उन्हनि जे लाइ इज़त, अहमियत ऐं मान ऐं ॾुख, अफ़सोस सभु आहे। सो अॻियां हलूं था अॼु जे टॉपिक ते। अॼु जो मुंहिंजो मौज़ू हुयो त जेके असांजूं वर्किंग वुमेन्स आहिनि ऐं जेके घरेलू मायूं आहिनि, उन्हनि खे पंहिंजी रोज़मर्रा ज़िंदगीअ जो सेटअप या सिस्टम कीअं ठाहिणु घुरिजे त जीअं हू पंहिंजा घर जेके आहिनि उहे चङी तरह सां हलाए सघनि ऐं पंहिंजी नौकरीअ सां बि इंसाफ़ करे सघनि, पंहिंजी फैमिलीअ खे बि डिस्टर्ब न कनि। आहे इहो ॾाढो हिकिड़ो ॾुखियो कमु, इहो आसानु न आहे। सोचण जे लाइ त ठीकु आहे, अमल कयो आहे मां पाण सॼी ज़िंदगी। ऐं सभिनी खां ॾिसो, पहिरीं ॻाल्हि मां इहा चवंदमि त वर्किंग वुमेन्स जेके आहिनि, जेके असांजूं नौकिरी पेशा या मुख़्तलिफ़ शोबनि में वञी ॿाहिरि कमु थियूं कनि घर खां, उन्हनि मायुनि जा जेकॾहिं ॿार आहिनि, उहे मैरिड आहिनि, बचनि वारियूं आहिनि, औलाद वारियूं आहिनि, उहो सभिनी खां वधीक सफ़र जेको करे थी, न तकलीफ़ में जेको गुज़ारे थी, उहा उन्हनि जी औलाद आहे। छो त उन्हनि खे पोइ उहा पंहिंजी माउ जी एतिरी तवजो नथी मिली सघे, उन्हनि खे एतिरो टाइम नथो मिली सघे, ऐं हालात जे करे ऐं पंहिंजे हिन महांगाई जे दौर जे करे माइरूं बि कमु करण ते मजबूर आहिनि। बहितर पंहिंजे ॿारनि खे सहूलियतूं ॾियण जे सिलसिले में उहे बि कमु थियूं कनि, त जीअं उन पंहिंजे बचनि खे कुझु सुठो प्रोवाइड करे सघनि, सुठी तालीम आहे, सुठी तरबियत आहे, सुठो खाधो पातो आहे। सो उन चकर में जेकॾहिं हू नौकिरी थियूं कनि, ॿार इग्नोर था थियनि। पर मां इहो चवंदमि त तव्हांजी तरजीह ॿार हुजणु खपनि। जेकॾहिं तव्हांखे गुरबत जी इंतिहा न आहे, सिर्फ़ु जेकॾहिं इहो चाहियो था त भई मां हेॾो सारो पढ़ियो आहे, मुंहिंजो कैरियर थो तबाह थिए, मां पंहिंजे कैरियर ते ध्यानु ॾींदमि, उन चकर में ॿार रुली था वञनि। ऐं अॼुकल्ह जे हिन ख़ासि अॼु जे दौर में तव्हां ॾिसो त नौकर या मिट माइट बि ॿारनि सां कहिड़ियूं तादियूं था कनि, ॿार केॾे वॾे रिस्क ते आहिनि अॼुकल्ह जे ज़माने में। त जेकॾहिं तव्हांखे एॾी का घणी ज़रूरत न आहे त कोशिशि कयो त नौकिरी न कयो, तरजीह तव्हांजी ॿार हुजनि। पढ़ी लिखी वञण जो सिर्फ़ु इहो मतिलबु न आहे त असां वञी नौकिरी कयूं, पर उहे जेके अलाह सी अमानतूं तव्हांजे हवाले करे थो औलाद जी सूरत में, उन्हनि जी बहितरीनु परवरिश तव्हांजी तरजीह हुजणु खपे। तव्हांजी पहिरीं जेका प्रायोरिटी आहे उहा पंहिंजे बचनि जी तरबियत हुजणु खपे। जेकॾहिं तव्हां इलाही सारो पैसो कमायो, उन्हनि बचनि खे सभु रांदीका शयूं अयाशियूं ॾिनियूं, पर हिकिड़ो क्वालिटी टाइम न ॾिनो, हिकिड़ो वक़्त जो हिकिड़ो बहितरीनु हिसो तव्हां उन्हनि खे न ॾिनो, त महरूम रहिजी वेंदा ऐं उन्हनि खे वॾे थी यादि बि न रहंदो त तव्हां हुननि जे लाइ छा छा कयो आहे। इन करे बहितरु आहे त तरजीह इहा हुजणु खपे त जिन जा ॿार नंढड़ा आहिनि, ख़ासि करे उहे नौकिरी न कनि त बहितरु आहे। पर जेकॾहिं करणी पइजी थी वञे पोइ बि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त यकीननि तव्हां पंहिंजे ॿारनि खे संभालण जे लाइ को न को बंदोबस्तु कंदव। पर मां वरी बि इहो चवंदमि त घर में का नानी ॾाॾी आहे, का वॾड़ी औरत आहे, त पोइ तव्हां का माई रखो अहिड़ी जेका तव्हांजा ॿार संभाले, छो त उहा वॾी पोइ नज़र त रखंदी घटि में घटि, ॿियो कुझु न करे सघे त। ऐं उनखां अलावा इहो आहे त सभिनी खां जेका क़ीमती शइ तव्हां पंहिंजे ॿारनि खे ॾींदव न, उहो टाइम ॾींदव। तव्हां उन्हनि सां टाइम ॾींदव त उन्हनि जी तरबियत करे सघंदव। घरु जेको आहे न, उहो हिकिड़ो बुनियादी यूनिट आहे कंहिं बि मुआशिरे जो। पोइ जेकॾहिं उनजो बुनियादी मज़बूत न हूंदो त बाक़ी मुआशिरो कीअं बीहंदो अॻियां। तंहिंजे करे ज़रूरी आहे उन्हनि खे टाइम ॾियो। पर जेकॾहिं उन्हनि खे तव्हां घरु छॾे थियूं वञो, पोयां को संभालण वारो न आहे, त इहा ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। उन्हनि बचनि जे लाइ तव्हांखे बहितरीनु को इंतिज़ामु ज़रूरु करणु घुरिजे। फैमिली में छॾियो, किन पंहिंजनि वेझनि उन्हनि खे रिश्तनि सां छॾियो, पुफियूं मासियूं नानियूं ॾाॾियूं। आहे त मुश्किल हिन ज़माने में केरु थो संभाले कंहिंजा ॿार, पर पोइ बि नानियूं ऐं ॾाॾियुनि खे वरी बि सलाम आहे, उहे इहा ज़िमेदारी खणी वेंदियूं आहिनि। त सभिनी खां पहिरीं शइ त इहा आहे त पंहिंजे ॿारनि खे पोयां जॾहिं छॾे वञो त उन्हनि जी हिफ़ाज़त जो, उन्हनि जी संभाल जो को सुठो बंदोबस्तु करे वञो। मिसाल जे तौर ते जॾहिं मुंहिंजी शादी थी, हुन महिल मुंहिंजी गवर्नमेंट जॉब हुई, मां टीचर हुयमि कराची जे हिकिड़े स्कूल में।
जॾहिं मुंहिंजी शादी थी मुंहिंजे हस्बैंड चयो त तुंहिंजे पैसनि जी घर में काई ज़रूरत न आहे, तू नौकिरी छॾे ॾे। हालांकि मूंखे ॾुख बि थिए पियो, पाण कमाए खाइण, आज़ादी जो मज़ो वठणु ॿी ॻाल्हि आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मुंहिंजो हस्बैंड जेको अकेलो हो, असां वटि को जॉइंट फैमिली सिस्टम न हो, मुंहिंजी ससु हुई बसि, उन्हनि जी तबियत ख़राबु रहंदी, मूंखे नौकिरी छॾणी पई, मूं छॾे ॾिनी। ऐं सची ॻाल्हि आहे त अगरि मां नौकिरी कयां हा, मुंहिंजा ॿार रुली वञनि हा, छो त उन्हनि जी ॾाॾीअ में एतिरी हिमत न हुई त उन्हनि खे अकेले सिर संभाले आहे। ऐं एतिरा साल पहिरियों इहो सभु कुझु एतिरो आसान बि न हो। अॼुकल्ह वरी बि आसान आहे, छोकिरियूं जेके मायूं रखनि थियूं, आयाऊं रखनि थियूं या घर में इंतज़ाम कनि थियूं। डे केयर सेंटर जे मां सख़्तु ख़िलाफ़ु आहियां। अहिड़ियूं वीडियोज़ साम्हूं थियूं अचनि जेके मासूम ॿारनि सां तादियूं थियूं थियनि डे केयर सेंटर में। 4 पैसा कमाइण जी ख़ातिर पंहिंजी औलाद रिस्क ते न रखो, उन्हनि जी ज़िंदगी दाव ते न लॻायो, उन्हनि जी ज़हनी सिहत, उन्हनि जी जिस्मानी सिहत तबाह न कयो। ठीकु आहे, सो अगरि नौकिरी करणी आहे, अगरि कम ते वञिणो आहे, मजबूरी आहे, त पोइ उन्हनि जे लाइ हिकिड़ो बहितरु बंदोबस्तु तव्हांखे करिणो पवंदो। उन खां सवाइ आम जेका रोज़मर्रा ज़िंदगी आहे उन में तव्हां ॾाढा मसरूफ़ रहंदव, थकियल ईंदव, केतिरो दम आहे न आहे, हिमत न आहे, चिड़चिड़ो बदमिज़ाज माण्हू, त महिरबानी करे उहा थक, उहा कावड़ पंहिंजी औलाद ते न कढो, उन्हनि कहिड़ो ॾोह कयो। इहो तव्हांखे जेकॾहिं नौकिरी करणी आहे न त पंहिंजे ज़हन खे एतिरो मज़बूत, एतिरो स्ट्रॉन्ग रखिणो आहे जो तव्हां पोइ हिकिड़नि जूं भाइयूं ॿियनि मां अची न कढो। ठीकु आहे, सो इहो कोशिशि कयो, पंहिंजे पाण ते कंट्रोल रखो। अगरि तव्हां हिकिड़ी एजुकेटेड माई आहियो या तव्हां हिकिड़ी हुनरमंद औरत आहियो या तव्हां कहिड़े बि सिलसिले में ॿाहिरि कमु करणु वञो थियूं, यकीननि तव्हांजो ज़हन एतिरो मज़बूत हुजे जो तव्हां उन ॿाहिरियुनि तकलीफ़ुनि खे घर अची पंहिंजे ॿचनि जे मथां न कढो। जेकॾहिं कमु करिणो आहे, नौकिरी करणी आहे, पाण खे मज़बूत करिणो आहे। जे कमज़ोर आहियो, एतिरियूं सही न थी सघो ॿाहिरां जी, छो त बहरहाल ॿाहिरि कमु करणु आसान न हूंदो। असां औरतुनि खे हर क़िस्म जा मसइला साम्हूं ईंदा आहिनि, बर्दाश्त करिणो पवंदो आहे। आसान कोन्हे को प्लेट में रखी पघार नथी मिले, महिनत करणी थी पए, कंप्रोमाइज़िस आहिनि, मुख़्तलिफ़ मसइला दरपेश अचनि था, कंहिंखे कहिड़ा, त पोइ असांखे पाण में एतिरी हिमत ऐं हौसलो पैदा करणु घुरिजे जो उन्हनि पंहिंजनि ॿचनि खे असां तकलीफ़ न ॾियूं, उन्हनि जो ख़्यालु रखो। नंढड़ा ज़हन आहिनि, उहे असांजे आसिरे ते आहिनि, तंहिंजे करे उन्हनि जो ख़्यालु रखो। ऐं उनखां पोइ इहो आहे त घटि में घटि तव्हांजे मुड़ुस सां तव्हांजी एतिरी अंडरस्टैंडिंग ऐं ज़हनी हम आहंगी हुजणु खपे त हू तव्हांखे सम्झी सघे त हीअ बि थकिजी आई आहे, हीअ बि एतिरो महिनत करे आई आहे सॼो ॾींहुं, वरी अची घर जो कमु बि कंदी, त हू तव्हांजो हेल्पर हुजे, तव्हांजो दोस्त हुजे, साथी हुजे, उनखे पंहिंजे एतमाद में वठो ऐं कमु कयो। ईअं न त तव्हां ॿई ॼणा कमु करे ॿाहिरां मोटी अचो त साईं त लेटी पए सिधो थी, त हाणे तूं मूंखे चांहि बि ठाहे ॾे, कपिड़ा बि कढी ॾे, हे बि कर, हो बि कर। उहा औरत केॾी महिल रेस्ट कंदी, उनखे बि ॿ घड़ियूं साह पटण जूं खपंदियूं आहिनि, त पाण में अंडरस्टैंडिंग हुजे। मां हिते कंहिं पाकिस्तानी फैमिलीअ जो पढ़ियो कंहिं मैगज़ीन में, त ज़ाल मुड़ुस अलॻि पिया रहनि, काफ़ी साल पहिरियों जी ॻाल्हि आहे, त उन्हनि जी शादी थी त उन्हनि अलॻि पंहिंजो घरु वरितो, पंहिंजो सेटिंग कई, ऐं पोइ उनखां ॿई नौकिरी पिया कनि। उनखां पोइ जॾहिं उन्हनि जो पहिरियों ॿारु ॼायो त मुश्किल अची वई, त हाणे ॿार खे काॾे करे वञनि, कंहिंखे ॾेई वञनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं धार थिया आहिनि, अलॻि था रहनि, जॉइंट फैमिली सिस्टम न आहे, कुझु बि न आहे, ॿारु किथे वेंदो। पोइ हुननि पाण में इहो फ़ैसिलो कयो त माई जी जेका पघार हुई मर्द खां वधीक हुई। ठीकु आहे, सो उन्हनि इहो फ़ैसिलो कयो त मर्द नौकिरी छॾे ॿारु पाले, माई जॉब कंदी रहे, छो त उनजी सुठी सैलरी हुई, त हू एतिरे पैसे तां हथु खणणु न पिया चाहिनि। सो हिननि ॿिन्ही ईअं कयो, ऐं मर्द जेको आहे पोइ शाम जे टाइम या राति जे टाइम काई पार्ट टाइम नंढी वॾी नौकिरी ॻोल्ही, जॾहिं ज़ाल वापसि अची वेंदी, अचे घर साह पटींदी, ॿारु संभालींदी, त उहो माण्हू जेको आहे पंहिंजी नौकिरीअ ते हलियो वेंदो। इहो बि थी सघे थो। ऐं असांजी पंहिंजी फैमिलीअ में मतिलबु हिकिड़ो सिस्टम थी ॿुधायां, ईअं बि हूंदो आहे कॾहिं कॾहिं, पर उन जे लाइ तव्हांखे तमामु घणे पैसे जी ज़रूरत पइजी सघे थी। त उन्हनि जे घर मां वियमि, जेका मुंहिंजे ॾी वॾी उमिरि जी माई हुई, उन सां मां बि कचहरी पई कयां, उन्हनि जी धीउ ऑफिस वियल हुई, ॾाढी सुठी हाई फाई नौकिरी पई करे, नंढड़ा 2 ॿार घर में हुयसि, उन्हनि जे लाइ आया बि रखियल हुई, सभु कुझु रखियल। त असां ॻाल्हियूं पिया कयूं त अचानक फ़ोन कई पंहिंजी माउ खे, त अम्मा ऐं नंढड़ीअ जी चादर लही वई आहे कमरे में, उनखे चादर पारायोसीं, आया खे चयोसि त उनखे चादर पाराए। हुन सॼो इहो सिस्टम पंहिंजो एक्टिवेट रखियो, जंहिंजे करे हू ऑफिस मां वेही बि पंहिंजे ॿारनि खे मॉनिटर करे सघंदी, ॾिसी सघंदी त उहे हिन महिल छा था कनि। त हाणे ॿुधायो त ॿारु कमरे में सुतो पिया, मां ऑफिस में आहे, उतां फ़ोन करे घर चए थी त उनजी चादर लही वई आहे, उनखे पारायो। त पोइ हाणे इन्हनि जे लाइ त तमामु घणो पैसो खपे, हर को असां मां
आम मिडिल क्लास माण्हू या लोअर मिडिल क्लास या लोअर क्लास उहो त कोन करे सघंदो न। त सेफ्टी ऐं सिक्योरिटी जो इंतज़ाम ॿारनि जो पहिरियों हुजे, इहा तव्हांजी तरजीह हुजे। या त तव्हांखे नौकिरी छॾणी पए या जे करणी आहे त पोइ को बहितर को महफ़ूज़ बंदोबस्तु उन्हनि जे लाइ कयो। हस्बैंड हर हाल में तव्हांजो साथी हुजणु खपे। ईअं न हुजे त ज़ाल कमाए थी अचे त हू पैसे ते त पूरो कब्ज़ो करे वठे, बाक़ी हुनजो साथ कंहिं मामले में न ॾे। चाहे उहो ग़रीब हुजे, मज़दूर औरत हुजे, चाहे उहा का पढ़ियल लिखियल कंहिं ऑफिस में कमु कंदी हुजे, कहिड़े बि तबिके सां कहिड़े बि क्लास सां तालुक़ु हुजे, इहो ज़रूरी आहे। पाण में इहा सेटिंग कयो, पाण में अंडरस्टैंडिंग कयो, हिक ॿिए जो जॾहिं साथ ॾिबो तॾहिं घर बि सुठा तरीक़े सां हलंदा ऐं ॿार बि सुहिणे नमूने पलंदा। उनखां सवाइ पोइ आहे रोज़मर्रा ज़िंदगी। मानी बि खपे, कपिड़ा बि धोइणा आहिनि, घर बि साफ़ु हुजे। ऐं कॾहिं कॾहिं त ईअं बि थींदो आहे त ईअं कमाइण वारियूं औरतूं एतिरियूं ख़ुशहाल न हूंदियूं आहिनि जो नौकर रखी सघनि या कमवारी माई रखी सघनि। ठीकु आहे, किन किन जा हालात सुठा आहिनि त उहे पंहिंजा कम वारा माण्हू बि रखनि थियूं, ऐं किन किन जा हालात ईअं बि सुठा आहिनि जो उन्हनि खे सपोर्टिंग फैमिली आहे त ॿार संभाले थी त उन्हनि खे पोयां जी परवाह नथी थिए, हू सुकून सां वञी कमु करे थी अचनि, बचा बि सुखिया था पलनि। पर अहिड़ा ख़ुशनसीब घटि आहिनि, पर घटि घटि। ठीकु आहे, सो रोज़मर्रा ज़िंदगीअ खे कीअं मुंहुं ॾिजे त उन जे लाइ हिकिड़ो टाइम टेबल ठाहियो, ॾींहुं मुक़ररु कयो। मां जॾहिं जॉब कंदी हुअमि त तव्हां यकीन कयो जेको वीकेंड ईंदो, असांखे त ख़ैरु मोकल न हूंदी, सैटरडे छंछरु मोकल न हूंदी, त मां जेको आहे जुमे जो ॾींहुं थोरो जल्दी ईंदा हुआसीं त जुमे जी शाम मां कपिड़ा धोई छॾींदी। मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी त मुंहिंजो आचर जेको आहे उहो वांदो हुजे। आचर ॾींहुं मां इहे रहियल कम न कयां। आचर ॾींहुं वधि में वधि इहो थींदो त मां ग्रॉसरी वठणु हली वेंदी हुअसि, छो त भले मुंहिंजो हस्बैंड घर में बि हूंदो त मूंखे पाण आदत आहे अञा ताईं त मां सौदो सीधो सभु पाण वठंदी आहियां। सब्ज़ी भाॼी मूंखे पंहिंजी वरितल, पंहिंजी मर्ज़ीअ सां वरितल वधीक पसंदि ईंदी आहे, त मां उहो कंदी हुअसि। या संडे ते पोइ बहितरीनु खाधा पचाईंदी हुअमि, छो त ॿार बि घर में, मां बि घर में ऐं मुंहिंजो हस्बैंड बि घर में, त पोइ असां उहो आचर जेको हूंदो उहो इंजॉय कंदा हुआसीं। त घर जा ॿिया कम आचर जे लाइ न छॾियो। सफ़ाइयूं सुथरायूं आहिनि उहे रातिनि में अगरि का माई था रखो न, उनखे शाम में घुरायो पंहिंजे अचण सां गॾु। को वॉशिंग करणी आहे त उहा वीकेंड ते करे छॾियो, जीअं उहो ॾींहुं तव्हां आराम बि कयो या पंहिंजी मर्ज़ीअ जो कोई कमु कयो या तव्हां तफ़रीह कयो। उहे फ़ाइदे में आहिनि जिन खे सैटरडे संडे छुटी आहे। 2 ॾींहं जिन जी मोकल आहे उन्हनि जो त हिकु ॾींहुं जेकॾहिं छंछर जो हिकिड़ो सॼो ॾींहुं घर जो कमु आहे, सफ़ाई सुथराई, सीधा सौदा वठी सभु कुझु करे रखो ऐं आचर तव्हां आराम कयो, निंड कयो, चकर हणणु वञो, ॿाहिरि किथे मानी खाइणु वञो, तॾहिं बि सुठी ॻाल्हि आहे। ऐं कुझु खाधा अहिड़ा आहिनि जेके पचाए ठाहे रखी सघजनि था। मां हूअं इन शइ जे ख़िलाफ़ु आहियां त ॿ 2 ॾींहंनि जा बोड़ पचाए रखजनि, इहे मां ज़ाती तरह इन जे ख़िलाफ़ु आहियां। पर जेकॾहिं तव्हां मां को कंफर्टेबल आहे, को सम्झे थो त इहो सही आहे त भले पचाए रखे, छो त ॾिसो असां वटि लाइट जो मसइलो हूंदो ई हूंदो आहे। पोइ असां खाधे खे आख़िर केतिरो फ्रीज़ कंदासीं, बैलेंस उहो नथो, फ्रीज़िंग जो जेको लेवल आहे उहो क़ाइमु नथो रही सघे असां वटि बिजलीअ जे अख बूट जे करे। पर पोइ बि कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जीअं अदरक थूम अगरि पीठल हुजे, उहो बि वीडियो मुंहिंजी ठहियलु अथव, त पीसे उनखे कीअं तव्हां फ्रीज़ कयो ऐं पोइ तव्हां उनखे कुझु अरसे ताईं आराम सां, 1 महीनो त मां आराम सां यूज़ कंदी आहियां। या शामी कबाब आहिनि उहे ठाहे रखजनि आचर ॾींहुं या वीकेंड ते, ठीकु आहे, त आराम सां उहे तव्हां पंहिंजे सॼे हफ़्ते जे लाइ ठाहे रखो, 15 ॾींहंनि लाइ ठाहे रखो, तॾहिं बि ठीकु आहे। ऐं टमाटर आहिनि उन्हनि जो पेस्ट करे रखो, इहे वीडियोज़ मुंहिंजियूं सभु ॾिनल अथव। उनखां अलावा जीअं बसर आहिनि, इलाही सारा आहिनि, बसरनि जो हिकिड़े ॾींहं में दाख़ कयो ऐं उन्हनि जा जेके आहिनि ब्लेंडर में विझी उन्हनि खे ॾहीअ सां गॾु ऐं ऑइल सां गॾु तव्हां ब्लेंड करे छॾियो। अदरक थूम बि उन में विझी छॾियो, उहो पेस्ट ठही वेंदो। पोइ नंढियूं नंढियूं दॿियूं भरे उन जूं तव्हां रखी सघो था, त जॾहिं बि ज़रूरत पए त हिकिड़ी उन मां असां दॿी कढंदासीं, मसालो असांजो रेडी हूंदो, चिकन खे भुञी या मच्छी आहे या भाॼी आहे जेको बि आहे उनखे थोरो भुञी ऐं पेस्ट विझी उन में दम ॾींदो, तव्हांजो फस्ट क्लास बोड़ तयारु थी वेंदो, तव्हांजो टाइम बचंदो। अहिड़ी तरह सां जेकॾहिं सब्जियूं आहिनि, वीकेंड ते अगरि भाॼियूं वढजनि थियूं त उन्हनि खे वढे कटे लूणु ॾेई के बॉइल करणियूं हूंदियूं आहिनि, के फ्रीज़ करणियूं हूंदियूं आहिनि, जंहिंखे जीअं बि करिणो आहे त तव्हां सॼे हफ़्ते जा उहे दॿा ठाहे रखी छॾींदव, सॼो हफ़्तो तव्हांजो जेको आहे सुकून सां गुज़रंदो। या 15 ॾींहंनि लाइ बि घटि में घटि ठाहे रखो। ख़ुशनसीबु हूंदो अगरि तव्हांजे इलाइक़े में बिजली न वेंदी हूंदी, पोइ त तव्हांखे मसइलो ई न आहे। त इहे नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। ॿियो टाइम टेबल ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हांजा ॿार थोरा वॾड़ा आहिनि त हर आचर घटि में घटि उन्हनि खे या हर वीकेंड ते उन्हनि खे डस्टिंग जो कमु ॾियो, उन्हनि खां पाणी भराए रखो,
फ्रिज में बोतलूं भरे रखनि, उन्हनि खे पंहिंजा कमरा साफ़ु करण जे लाइ चओ, कोई हर्ज न आहे। कपिड़ा धो थियूं उन्हनि खे वेढ़ण लाइ ॾियो, त इहा तरबियत बि गॾु गॾु ॿारनि जी ज़रूरी आहे। रुॻो उन्हनि खे खाराइणो पाराइणो ऐं पढ़ाइणो न आहे, उन्हनि खे हिकिड़ो सुठो इंसान बि ठाहिणो आहे, माउनि जी वॾी ज़िमेदारी आहे। ऐं उन्हनि तव्हांजे मर्दनि खे बि तव्हां सां साथ ॾियणु घुरिजे, तव्हांजे मुड़ुसनि खे, जेके मैरिड मायूं मां उन्हनि जी ॻाल्हि थी कयां, त जिन जा ॿार आहिनि, त उहे मर्द ॿारनि खे होमवर्क कराए सघनि था, हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं पढ़ाए सघनि था, घटि में घटि ॼारा लाहे सघनि था, पखा साफ़ु करे सघनि था। पर जेकॾहिं तव्हां ख़ुशहाल आहियो, तव्हां को माण्हू हायर करे था वठो, को पैसा ॾेई कंहिंखां कमु करायो था, त को हर्ज न आहे, सुठी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं सभु कुझु पाण खे करिणो आहे त पोइ मिली जुली करिणो आहे। पोइ ॿारनि खे नंढे हूंदे खां नंढड़ियूं नंढड़ियूं ज़िमेदारियूं ॾियो। मानी लॻे थी टेबल ते खाधे जो टाइम आहे त ॿारनि खे थांव कढी ॾियो, तो रखंदा वञनि, पाणी भरे रखनि, गिलास रखनि, ऐं खाइण खां पोइ उहे थांव खणाइण में उन्हनि खे चओ, उन्हनि खे ज़िमो ॾियो, केरु केरु तव्हांखे इहो कमु कराईंदो, ठीकु आहे। जीअं जेतिरी उमिरि जा ॿार हुजनि उन हिसाब सां उन्हनि खे ड्यूटी ॾियणु खपे, त जीअं उन्हनि खे ख़बर हुजे त रुॻो खाइबो ऐं सुम्हिबो न आहे, कमु बि कबो आहे। इहा ज़िमेदारी आहे उन्हनि माउनि जी, ख़ासि करे जेके, ऐं मुंहिंजो इहो तजुर्बो आहे, मां इहो ॾिठो आहे त जेके मायूं नौकिरी कनि थियूं उहे शायदि वधीक बहितर नमूने घर हलाइनि थियूं, छो त उन्हनि खे टाइम जी कमी हूंदी आहे, उन्हनि खे हर शइ वक़्त ते करणी हूंदी आहे, उन्हनि खे नौकिरी प्यारी हूंदी आहे, त हू जेको घर बि डिस्टर्ब न कंदियूं आहिनि ऐं पंहिंजो सभु कमु ईअं रखंदियूं आहिनि जो का अफ़रा तफ़री न रहे, ऐं बहितर इहो ई आहे। पर जेकॾहिं कंहिंमें एतिरो हाल न आहे जो अफ़रा तफ़रीअ खां न बचाए सघनि, त उन्हनि खे थोरो संभालणो पवंदो पाण खे। त ईअं हिकिड़े ॾींहुं तव्हां सॼे हफ़्ते जी तयारी कयो, कपिड़ा धोपनि था, इस्त्री कराइणा आहिनि ॿाहिरां त ठीकु आहे, न आहिनि कराइणा, घर में करणा आहिनि, त तव्हां पंहिंजे हफ़्ते जा कपिड़ा इस्त्री करे रखो, त जीअं तव्हांखे मसइलो न थिए कोई। ईअं शयूं रेडी तव्हांखे रखणियूं पवंदियूं, त जीअं रोज़मर्रा ज़िंदगी जेका आहे तव्हांजी आसानी सां रवंदवा रहे, उन में तव्हांखे का रुकावट न अचे। सो जेकॾहिं नंढड़ा ॿार आहिनि, बेसम्झनि, सफ़ा 2-3 सालनि जा, उन्हनि खे तव्हां कुझु नथा करे सघो, उन्हनि जी त 100% ज़िमेदारी खणणी आहे। पर वॾड़ा ॿार आहिनि, स्कूल गोइंग आहिनि, त उन्हनि खे ज़रूरु कमु ॾियो। पर जे जवान ॿार आहिनि माशाल्लाह, पोइ त बाक़ाइदा उन्हनि जी ज़िमेदारी आहे त हू तव्हांजो पूरो पूरो साथ ॾियनि। ऐं घर जो उन मर्द जी बि पूरी पूरी ज़िमेदारी आहे त जेका औरत कमाए करे तव्हांजो ॿार तव्हांजो वंडे थी, तव्हांजो हिकिड़ो बोझ जेको आहे उहो अधु अधु खणे थी, बल्कि कॾहिं कॾहिं अध खां बि घणो थी खणे, त तव्हांखे हुनजो क़दुरु करणु घुरिजे ऐं हुनजी पोइ मदद करणु घुरिजे। इहो फ़र्ज़ु आहे। असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनियूं त बीबियूं सॻोरियूं घर में ई हूंदियूं न, उहे त किथे बि न वेंदियूं, पोइ बि पाण सॻोरा जंहिं बीबी वटि रहणु वेंदा हुआ उनजे घर जे कम में मदद कंदा हुआ। असांखे तरबियत इहा मिलियल आहे, असांजी नबीअ जी सुन्नत आहे। असांजी औरत चाहे घर खां ॿाहिरि कमु करणु न बि वञे, तॾहिं बि घर जे मर्द जो फ़र्ज़ु आहे त उनजी मदद करे घर जे कमनि कारियुनि में उनजो हथु वंडाए। सो इहे ज़िमेदारियूं आहिनि। ऐं हाणे अचूं था उन्हनि औरतुनि ते जेके घर वेठियूं आहिनि, जेके नौकिरी नथियूं कनि, जिन खे 24 कलाक घर ई संभालणो आहे। घणो करे उन्हनि वीचारनि खे इहो ॿुधण जे लाइ मिलंदो आहे त इहा त घर में हूंदी आहे, ऐं उहे पाण बि के त अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, अॼु तव्हां छा कंदा, अॼु मां कुझु न कंदी आहियां। छो बाबा, तव्हां कीअं न कुझु न कंदा आहियो, तव्हां ई त कुझु न कुझु कयो था। तव्हां घर संभालो थियूं, ॿार पालियो थियूं, पंहिंजे मर्दनि खे सुख थियूं ॾियो, तॾहिं हो वञी तसलीअ सां ॿाहिरि नौकिरियूं था कनि, कमाइनि था मुआशिरे में, पंहिंजे ॿारनि खे तव्हां पाले घर मां सेखारे संभाले ॿाहिरि मोकिलियो थियूं, त हू वञी कंहिं क़ाबिल थियनि था। त मां त सम्झां थी त जेकॾहिं हिकिड़ी जॉब करण वारी माईअ ते डबल ज़िमेदारी आहे, तमामु सुठो सल्यूट कयां थी मां उन्हनि सभिनीनि खे जेके पंहिंजे घरनि खे सपोर्ट थियूं कनि। त इन जो मतिलबु इहो न आहे त जेका घर में वेठी आहे उहो कुझु ई नथी करे, उहो जीअं तूं कंदी छा आहे सॼो ॾींहुं, छो न। त महिरबानी करे उन्हनि जो क़दुरु कयो, उन्हनि जी इज़त कयो। ऐं उहे मायूं जेके घरनि में वेठियूं आहिनि उन्हनि खे मां इहो मशवरो ॾींदमि त ईअं न सम्झो त मां त हाणे घर में ई वेठी आहियां, कंहिं बि महिल कमु करे छॾींदमि, ईअं न कयो। तव्हां बि टाइम टेबल ठाहियो, तव्हां बि पंहिंजे लाइ ईअं सहूलियतूं कयो। को हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो कढो जो तव्हां सब्जियूं भाॼियूं गोश्त मच्छियूं साफ़ु सुथरियूं करे हिसा ठाहे हर शइ जा पंहिंजा रखो। ऐं जेको आहे ॿारनि खे उमिरि जे हिसाब सां तव्हां बि कमनि जी ज़िमेदारियूं ॾियो। ईअं न त वीचारा थकिजी आया आहिनि, पढ़ी आया आहिनि, ठीकु आहे, थकिजी आया आहिनि, पढ़ी आया आहिनि, पढ़नि, रेस्ट कनि, मानी खाइनि, साह पटनि, पर जंहिं महिल वांदा हुजनि, जंहिं महिल फ़ुर्सत आहे, उन महिल उन्हनि खे ख़बर हुजे मूंखे फलाणे ॾींहं ते हे करिणो आहे। पुटनि खे, धीउनि खे, सभिनी खे हिकिड़ो सुठो इंसान करे पालणो आहे। पुट ईअं न आहिनि त लूला लंगड़ा ऐं माज़ूर करे कोन पालबा, त भाउ आहे। ऐं अक्सर घरनि में, सिंधी घरनि में मां ॾिठो आहे त धीअ खे कीअं मुखातिबु कंदा, ॾाइण भाउ अथई, ईअं न चइसि ॾाइण भाउ अथई, पाणी पिया छो ॾाइण, ॿई इक्वल आहिनि, ॿई बराबरि आहिनि। अलाह असां में फ़र्क़ु ई न कयो आहे। धीअरूं त तूं रहमत आहिनि,
उन्हनि जो त हिसाब बि कोन थींदो। पुट नेमतूं आहिनि, उन्हनि जो अलाह हिसाबु वठंदव, त उन्हनि नेमतुनि खे त तव्हां खारे थियूं छॾियो, उन रहमतुनि खे तव्हां थोॾे थियूं छॾियो, ईअं न कयो। सो इंसानु सभु अशरफुल मखलूक़ात आहे, उनखे हिकिड़ो बहितरु हिकिड़ो ज़िम्मेदार शख़्स थी दुनिया में रहणो आहे, चाहे उहा छोकिरी आहे चाहे उहो छोकिरो आहे। त उन्हनि जी तरबियत नंढे हूंदे खां ई जॾहिं तव्हां फ़र्क़ु न कंदव, उन्हनि खे संभालींदव, सेखारींदव, तॾहिं जेको आहे तव्हां हिकिड़ो सुठो टाइम गुज़ारे सघंदव। ॿी ॻाल्हि मां इहा चवंदमि त घर में जेके औरतूं वेठियूं आहिनि, जेके घरेलू आहिनि, उहे जेकॾहिं टाइम टेबल ठाहिनि थियूं, कुझु ईअं पंहिंजा कम एडवांस में करे छॾनि, त पोइ घटि में घटि तव्हां पाण खे बि टाइम ॾेई सघंदव। सुबुह जो मिसाल हस्बैंड बि हले वियो, ॿार बि हलिया विया, तव्हां थोरो वक़्तु पाण खे ॾियो, पंहिंजी सूंहं ते, पंहिंजे सफ़ाई सुथराईअ ते, पंहिंजे हुस्न सिंगार ते थोरो टाइम ॾियो, ऐं पंहिंजी पसंदि जी का फिल्म ॾिसी वठो, कोई तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जो कमु करे वठो, आरामु करे वठो, को सुठो किताबु पढ़ी वठो। त जेकॾहिं तव्हां बि टाइम टेबल ठाहींदव, हिकिड़ो घर में डिसिप्लिन रखंदव, त उहो जेको वक़्तु तव्हांजो उनजे करे बची पवंदो, उनजो 100% फ़ाइदो तव्हांखे पाण खे आहे। इहो असांजे पंहिंजे हथ में आहे। त उहो वक़्तु बचंदो, तव्हां उन में सुकून महसूसु कंदव। इंसान खे एतिरो वक़्तु खपंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त मां पंहिंजे चांहि जो कप खणी वञी अङण में वेही रहंदी आहियां, प्लांट्स हूंदा आहिनि, पखी हूंदा आहिनि, ॿोलियूं हूंदियूं आहिनि, सुठी हवा पई लॻंदी हूंदी आहे, ऐं मां कॾहिं फ़ोन खणी वेंदी आहियां, त पोइ वेही पंहिंजा मैसेजिस चेक कंदी आहियां, कंहिंजो जवाबु ॾियणो हूंदो आहे, कुझु न कुझु कमु थींदो आहे। त ईअं कॾहिं कॾहिं पाण सां बि वक़्तु गुज़ारिबो आहे। त इहे घरेलू औरतूं ईअं उन्हनि खे वांदो कोई न सम्झे, ऐं उहे पाण खे बि बेकार न सम्झनि घटि में घटि। त उन्हनि खे बि कॾहिं पाण सां वक़्तु गुज़ारणु घुरिजे। सो ज़रूरी आहे त तव्हां बि कुझु डिसिप्लिन ज़िंदगीअ में रखो, ऐं तरतीब ॾियो, कुझु कमनि जी ज़िमेदारियूं ॿारनि खे बि ॾियो, नंढनि खे नंढड़ियूं, वॾनि खे वॾड़ियूं, ऐं पंहिंजे मुड़ुस खे क़ाइल कयो त हू तव्हां सां साथ ॾियनि पूरो पूरो। ईअं न ठीकु आहे, हू कमु करणु था वञनि, कमाइनि था तव्हांजे लाइ, तव्हांखे हुनजे आराम जो, हुनजे सुख जो पूरो पूरो ख़्यालु रखिणो आहे, पर घटि में घटि मोकल वारे ॾींहुं कॾहिं हू तव्हांजो साथ ॾेई सघनि था। ज़रूरी न आहे त मर्द माण्हू वेही थां धोए या मानियूं पचाए, पर ॿारनि खे त टाइम ॾेई सघे थो न। उहे जीअं मूंचो पढ़ाइण जो टाइम ॾेई सघनि था, ऐं उन्हनि जी तरबियत जो, उन्हनि खे थोरो घुमाइण फिराइण जो, इहो थी सघे थो। या अगरि सफ़ा नंढा ॿार आहिनि त कंहिं ॾींहुं उहो मर्द माण्हू उन नंढनि ॿारनि खे संभाले, खेॾाए, या झूले में लोॾे वठे, त जीअं माई कुझु आराम सां कमु करे वठे, उनजो बि कुझु हक़ु आहे। सो इहे सॼा जेके कम आहिनि न, चाहे औरत नौकिरी करण वारी हुजे, चाहे औरत घर में वेहण वारी हुजे, उहो तेसिताईं कामयाबु न आहे जेसिताईं घर जा सभई भाती उन सां कोऑपरेट न कंदा। घरु सभिनी जे ताउन सां हलंदो आहे, ऐं असां अलाए छो सॼी ज़िमेदारी औरत ते विझी छॾींदा आहियूं। बसि फलाणी में त अफ़ाल ई कोन्हे। अफ़ाल छो न आहे? तव्हां पहिरीं ॾिसो त सही त हुन सां तव्हां साथ केतिरो था निभायो। या फलाणी त जेका आज़ादु ख़्यालु आहे, उनखे त पंहिंजी नौकिरीअ खां ई फ़ुर्सत कान्हे। इहे ताना अहिड़े क़िस्म जा ॾाढी दिलि ॾुखाईंदा आहिनि। नौकिरी करणु आसानु कमु न आहे, ॾाढो ॾुखियो कमु आहे। पराई वञी ग़ुलामी चइजे, ॿिए जे इशारनि ते हलणु, ॿिए जी मर्ज़ीअ सां कमु करणु, ॾाढो ॾुखियो कमु आहे। ऐं मां इहो बि चवंदमि त अगरि के घर वेठे कमाए सघनि थियूं त वाह वाह, ज़बरदस्त। कुकिंग जो अॼुकल्ह ॾाढो ट्रेंड हली रहियो आहे, इलाही मायूं घर मां कमु थियूं कनि, सिलायूं आहिनि, बुटीक्स आहिनि, ब्यूटी पार्लर आहिनि। अगरि घर में खोलनि थियूं त उहो पंहिंजे ॿारनि जी, या ट्यूशन सेंटर आहिनि, त पंहिंजे ॿारनि जी जेका आहे सार संभाल बि पाण लहंदियूं, सॼो ॾींहुं उन्हनि खे ॾिसंदियूं बि। अगरि का हेल्पर रखी हूंदऊं कम लाइ, उन ते बि पूरो टाइम नज़र रखी सघंदियूं। आमदनी जो आमदनी, घर जो फ़र्ज़ बि सभु पूरा थी वेंदा, त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं मां चाहियां थी त मायूं कमु कनि, पर मां जीअं शुरू में चयो त अगरि सफ़ा को तव्हांजे ॿारनि खे संभालण वारो न आहे, त पोइ तव्हां ॿारनि खे तरजीह ॾियो, उन्हनि खे रुलायो न। या त अहिड़ो को कमु कयो जो तव्हां घर में मौजूदु हुजो, ऐं तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि ॾिसो, ऐं पंहिंजो जेको इनकम जो ज़रियो बि हिकिड़ो हुजे। जे न आहे त तरजीह तव्हांजा ॿार हुजणु खपनि, उन्हनि जो ज़हन सुकून में हुजे, उन्हनि खे जेको आहे कंहिं तरह जी डिस्टर्बेंस न थियणु खपे। जीअं वॾा थी हिकिड़ा कॉन्फिडेंट, हिकिड़ा पुर एतमाद, हिकिड़ा सुठे माहौल जा पलियल ॿार परे खां पधरा हूंदा आहिनि। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हां कंहिंजे लाइ था कमायो, मुशक़त महिनत ज़ाल मुड़ुस कंहिंजे लाइ था कयो? बचनि लाइ न। पोइ जॾहिं उन्हनि जो ई दिमाग़ जाइ ते न हूंदो, उहो ई सुकून में न हूंदा, त पोइ इहो पैसो कहिड़े कम जो? सो बहरहाल, इहे कुझु ॻाल्हियूं हुयूं, मुंहिंजी पंहिंजी सोच हुई, दिलि जी ॻाल्हि हुई, त तव्हां सां मां कयां। ऐं जीअं मूं तव्हांखे शुरू में बि चयो त मूं वटि कोई स्क्रिप्ट न हूंदो आहे, मुंहिंजा पंहिंजा तजुर्बा आहिनि, मुंहिंजी पंहिंजी सोच आहे, मुंहिंजा पंहिंजा मुशाहिदा आहिनि, उन्हनि जे हिसाब सां हलिजे थो। सो बहरहाल, हिकिड़ी मां अहिड़ी माईअ खे बि सुञाणां थी, असां सां गॾु जॉब कंदी हुई, नाला नथी खणां, मुंहिंजो मक़सदु कंहिंजो उहो न आहे, परदे में हुजे त चङो आहे। त मुड़ुस जी नौकिरी अचानक हली वई, गवर्नमेंट जी जॉब हुई, माई टीचर हुई, ऐं असांजी सैलरी कुझु घणी न हूंदी हुते स्कूल में।
प्राइवेट स्कूल में तव्हांखे अंदाज़ो आहे। सो उन माई जे पैसनि सां घरु हले पियो, हुन माण्हूअ जी नौकिरी अचानक हली वई, हुनजो केस पियो हले, छा सिलसिलो हाणे मूंखे यादि बि न आहे ऐं मूंखे कोई इंट्रस्ट बि न हो। बहरहाल कोई मसइलो थी वियो जंहिंजे करे हुनखे फ़िलहालु लाहे छॾियो नौकिरीअ तां, इंक्वायरियूं पियूं थियनि, केस पिया हलनि। उहा माई वीचारी ट्यूशन्स बि पढ़ाए शाम जो, सुबुह जो नौकिरी बि करे, सॼो घरु हलाई। त 3 साल या 3.5 साल तक़रीबन हिननि खे लॻा त उहो 100% उहो घरु जेको हुयो उन माईअ जी कमाई सां हले पियो ऐं मर्द बसि वेठो हूंदो घर में, छा करे, हुनखे नौकिरी लटकी पई, टंगी पई। सो नेठि अला करे उहा नौकिरी, उहो फ़ैसिलो जेको आयो उन भाई जे हक़ में आयो। ठीकु आहे, त उनजी नौकिरी बहाल थी वई। उन 3.5 सालनि जूं या जेतिरो बि अरसो लॻो उन केस में, उहे सभु पघारूं हुनखे हिकु दफ़े में मिलियूं। उन्हनि मां हुननि पंहिंजो सॼो घरु रेनोवेट करायो ऐं छो त ॿधो पैसो आयो त हुननि खे जेको बि हुयो घरु पंहिंजो हुयनि त हुननि रेनोवेट करायो। ऐं पोइ जॾहिं माईअ पंहिंजे मुड़ुस खे चयो त हाणे पंहिंजी पघार मां पाण खणंदसि, मां हुन मां पंहिंजी मर्ज़ी सां कमु कंदमि, त मुड़ुस हुनखे चयो त काई ज़रूरत न आहे, पोइ तूं नौकिरी छॾे वेही रहो। एॾो ॾुखु थियो असांखे। ऐं उहा पोइ बि जॉब करे पई, पोइ त छॾे वई, स्कूल स्विच कयईं, ॿिए कंहिं स्कूल में हली वई। त माना अहिड़ा मर्द बि हूंदा आहिनि। त हिकिड़ी छोकिरीअ तोसां साथ ॾिनो, एॾो ॿार बि पाले, घर बि हलाए, शाम जो बि पढ़ाए ऐं पूरो तुंहिंजे ॾुखे वक़्त में हिकिड़ो मुड़ुसु माण्हू थी बीठी, ऐं जॾहिं उहा कुझु पंहिंजे लाइ करणु चाहे पई, शायदि तूं हुनजी दिलि चवंदी हूंदी कि ज़ेवर ठाहियां, सुठा कपिड़ा वठां, छा बि चाहींदी हूंदी, त हुनखे चई नौकिरी छॾे वेही रहो, काई ज़रूरत न आहे नौकिरी करण जी। पर वीचारी उहा पोइ बि कंदी रही। ऐं मूं अहिड़ियूं बि टीचर्स ॾिठियूं पाण सां गॾु जिन जो ATM कार्ड ऐं चेकबुक उन्हनि जे मुड़ुस वटि हूंदी। इहो नाइंसाफ़ी आहे, इहा ज़्यादती आहे। काई बि औरत कमाए थी त पैसो पंहिंजे बच्चनि ते ऐं मुड़ुस ते ख़र्चु करे थी, उहो इहो कोई ऐब त न आहे न। अगरि 4 चङियूं शयूं वठी ईंदी घर लाइ, या को सुठो कपिड़ो पाईंदी, को सुठो ज़ेवर ठाहींदी, या पंहिंजे ॿारनि ते ख़र्चु कंदी, त वाह वाह त उन मर्द जी आहे न, इज़त ऐं शान उन मर्द जो ई आहे। इन करे पंहिंजी औरतुनि खे एतिरी अथॉरिटी ॾियो, एतिरो हक़ु ॾियो त जेका मुशक़त उहे कनि थियूं त उनजो हू पाण फ़ाइदो बि वठी सघनि। कुझु पंहिंजी मर्ज़ीअ सां त ख़र्चु कनि न, भला कंदियूं किथे, इते ई ख़र्चु कंदियूं, तव्हांजो ई साथ ॾींदियूं। ऐं हिन महिल अगरि के भाइर बि मुंहिंजा के पुटनि जेतिरा हूंदा, के मुंहिंजे भाइरनि जेतिरा हूंदा, सो जेके पुट भाइर अगरि उन्हनि जी उमिरि जा हुजनि, ॿुधनि था, त उहे महिरबानी करे मुंहिंजी हिन ॻाल्हि ते थोरो गौर कनि ऐं पंहिंजे घर जी औरतुनि जो साथ ॾियो। उहे तव्हांजूं सचियूं साथियाणियूं आहिनि, जेके नौकिरियूं कनि थियूं, जेके तव्हांखे सपोर्ट कनि थियूं। उनखां वधीक केरु हूंदो तव्हांजो सां सचो, जेको पंहिंजी सॼी एनर्जी, पंहिंजो सॼो टाइम, पंहिंजो सॼो पैसो, पंहिंजी सॼी तालीम तव्हांजे घर लाइ, तव्हांजे बच्चनि लाइ, तव्हांजे लाइ ख़र्चु कनि। उनखां वधीक सचो तव्हां सां कोई बि न आहे। सो उन्हनि जो क़दुरु कयो, उन्हनि खे इज़त ॾियो, उन्हनि खे मोहबत ॾियो, उन्हनि जो साथ ॾियो। सो इहो हुयो मुंहिंजो अॼु जो टॉपिक जंहिं ते मां ॻाल्हायो। ज़ाहिर आहे त जेकॾहिं कमेंट्स अचनि हा त इन मौज़ूअ खे मां अञा अॻिते वधाए सघां हा, पर जीअं त हाणे हीअ रिकॉर्डिंग थी मां कयां, ॿियो को इन जो ज़रियो आहे कोन मूं वटि ऑनलाइन ऐं लाइव अचण जो, त इनखे मां अॼु जे टॉपिक खे इते ई ख़तमु थी कयां। नेक्स्ट जेको टॉपिक आहे, अॻिले जुमे खां मां शुरू कंदमि घरेलू ॾस या घरेलू टोटका। उन में असां जेका आहिनि, मां तव्हां सां शेयर कंदमि अहिड़ियूं शयूं जेके मुंहिंजूं आज़मायल हुजनि। नीम हकीम ख़तरा जान वारो कमु न थींदो। ऐं मिसाल उन में हेल्थ टिप्स बि हूंदियूं, सिहत जे बारे में टोटका घरेलू जेके असां कंदा आहियूं, ऐं ब्यूटी टिप्स हूंदियूं, किचन टिप्स हूंदियूं, ऐं क्लीनिंग टिप्स हूंदियूं, ऐं मुख़्तलिफ़ घर सां रिलेटेड घर जे सजावट जूं टिप्स हूंदियूं। पोइ हाणे न आहे ख़बर त उहो हिकु प्रोग्राम थींदो या हिक खां वधीक थींदा, पोइ मां कुझु सिलेक्ट कंदमि अहिड़ी शयूं जेके मूं पाण आज़मायूं हुजनि, जेके मूं पाण कयूं हुजनि। ठीकु आहे न। सो मूंखे हीअ वीडियो तव्हां ॾिसो त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त इहो टॉपिक कीअं रहंदो। ऐं हिन सॼी वीडियो जे बारे में अगरि के सवाल आहिनि, के तव्हांजे ज़हन में सवाल उथनि था, या तव्हां कुझु एप्रिशिएट करणु चाहियो, का ॻाल्हि तव्हांखे न वणी हुजे, तव्हां एतिराज़ु करणु चाहियो, तॾहिं बि तव्हां जेको आहे कमेंट करे चई सघो था। मां बिल्कुलु ॿधलु आहियां, रिस्पॉन्स ॾींदमि तव्हांखे पूरो। ऐं कुझु जेकॾहिं चवणो आहे त उहो बि चई वठंदमि, जवाबु ॾियणो आहे त जवाबु ॾींदमि। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, ज़िंदगी रही, अगरि हालात सही रहिया त इनशाला अॻिले जुमे ते वरी मिलंदासीं। ऐं अॼु जे लाइ इहो हुयो प्रोग्राम। ऐं बारिश जी हालत ॾाढी ख़राबु आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजी कॉलोनी में पाणी न आहे, पर हिन जो मतिलबु इहो न आहे त बसि सभु ठीकु आहे, पर ॿियनि जो ॾुख थो थिए, ॿियनि जी परेशानी थी थिए। शहरनि जी हालतूं ॾिसी पंहिंजे देश धरतीअ जी ॾाढी तकलीफ़ थी थिए। हक़ीक़त में त बरसाति अलाह जी रहमत आहे, ज़हमत असांजे पंहिंजे अफ़ालनि जे करे अचे थी आहे।
संभालियूं नथा असां जेके असांखे रहणु नथो अचे, असां इंसाननि में तमीज़ ई न आहे। असां पंहिंजे लाइ हिन रहमत खे पाण ज़हमत कयो आहे। त जेकॾहिं इहे गंद कचिरा न फैलायूं, कब्ज़ा न कयूं, नाजाइज़ अॾावतूं असां न कयूं हिते हुते, त जेकर पाणी पंहिंजे रस्ते सां निकिरी वञे। पर बहरहाल इन ते ॻाल्हाइणु असांजो टॉपिक न आहे, पर पोइ बि मां इहो चवंदमि त इंसान ऐं अशरफुल मख़लूक़ात आहियूं, हिकिड़ा सुठा शहरी थियण जो सबूत त ॾियूं, हिकिड़ी तमीज़ सां रहूं त सही दुनिया में, त जीअं पाण खे पाण तकलीफ़ुनि खां बचाए सघूं। सो इंशाअल्लाह अल्लाह में आसरो आहे त वरी असां मिलंदासीं इन पंहिंजे नए टॉपिक सां, जेके घरेलू ॾस हूंदा, घरेलू टोटका हूंदा, हाउस होल्ड टिप्स हूंदियूं जेके, ऐं यकीनन उन में तव्हां बि कंट्रीब्यूट करे सघंदव इंशाअल्लाह। सो तेसिताईं मोकिलायूं था ख़ुशि जो आबाद जो मुंहिंजी तरफ़ां ॾाढो सारो प्यार तव्हां सभिनीनि जे लाइ। अल्लाह भाई।